दोस्तों उम्मीद है सब खुश हूंदव, खैरियत सां हूंदव। शमन अली मीराली जो सुपर हिट एल्बम कुर्ब 55 नंबर। अॼु एल्बम जे बारे में ॿुधाईंदासीं तव्हांखे त हीउ एल्बम केतिरो भलो आहे ऐं हिन में जेके बि शाइरी आहे तमामु बहितरीनु आहे। कुझु एल्बम अहिड़ा ईंदा आहिनि जिन्हनि में शाइरी कुझु मज़े जी न हूंदी आहे, पर हिकु ॿ गानो जेको हूंदो आहे उनजे करे एल्बम घणो सिक ऐं चाह सां माण्हू वठंदा आहिनि। पर हीउ एल्बम उहो आहे जंहिंमें ॾिठो वञे त सभु गाना सुपर हिट आहिनि ऐं मूंखे जेको तमामु घणो पसंदि आहे उहो आहे तुंहिंजी सिक थी लॻे त अचां थो मां, मूंखे मेहणा न ॾे मजबूर ॾिसी। तमामु बहितरीनु गीत आहे ऐं ॿिया बि हिन जा सुपर हिट गीत आहिनि ऐं दोस्तनि खे कमेंट्स जो इंतज़ारु आहे त उहे कमेंट्स शामिलु कयूं। पहिरियों कमेंट शहबान सोलंकी लिखियो आहे, ग्रेट वीडियो। सिराज अमन लिखियो आहे, वेरी नाइस एल्बम। आशिक़ अहमद लिखियो आहे, नाइस एल्बम, वॾी महिरबानियूं। उनखां पोइ वरी शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे, सुपर हिट। उनखां पोइ बादशाह अमन सोलंकी लिखियो आहे, ग्रेट अदा। हसन अमन महर भाउ लिखियो आहे, सुपर एल्बम, वॾी महिरबानियूं। उनखां पोइ ॿिया दोस्त आहिनि ऐं वहीद भाउ जो ख़ूबसूरत कमेंट्स आहे, सुपर हिट सॉन्ग्स खोड़ सारियूं दिलूं। उनखां पोइ ॿिया कमेंट्स आहिनि, वरी वहीद भाउ लिखियो आहे, वेरी नाइस वीडियो ऐं 32 दिलूं, वॾी महिरबानियूं। ऐं दोस्तनि खे ज़रूरी ॿुधायूं त हीअ रिलीज इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में अव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़ा भला गीत आहिनि ऐं किन्हनि जी शाइरी तमामु सुपर हिट हली हिन दौर में ऐं जेके हिन वक़्तु बि माण्हू दिलि सां ॿुधणु चाहिनि था। त हाणे हलंदासीं हिन जे पहिरें गीत ॾे। पहिरियों गीत लिखियो आहे, पांधन जोखे जोखे पांधन जा दर्द वरी। गीत जा ॿोल आहिनि, सॼण लख कुर्ब करे पीरी तूं आए पेर भरे। तमामु बहितरीनु, अॼु बि हिन दौर में बि ही कलाम ॿुधो वञे थो। उनखां पोइ ॿियो गीत आहे, गीत तमामु बहितरीनु आहे, मुर्तज़ा सोनारे जो कलाम आहे, अलाह मुंहिंजो वेड़ो। ऐं उनखां पोइ आहे कंहिं ड्रामे जी गाने जी हिन ते आहे, तिर्ज़ ते आहे, ग़ुलाम क़ादिर घायल जी शाइरी आहे। हीरनि जो पाए पीनी हा आयो वा महफ़िल में। अहिड़ी तरह हिकिड़ो गीत हुयो जेको ड्रामो हलंदो हो, नओं मशहूरु हुयो ॾाढो, उन जी तिर्ज़ आहे। ऐं उनखां पोइ आहे पीर बख़्श सोलंकी जो कलाम आहे, अॼु खिलंदे खिलंदे पया लुढ़क अखियुनि मां। उनखां पोइ आहे कलाम आहे महबूब ख़ान जो, तुंहिंजी लॻी आहे सिकड़े ढोलण तुंहिंजी लॻी आहे सिक। उनखां पोइ आहे बलोची गीत आहे, मूंखे ॾाढो पसंदि आहे, रेशमी ज़ुल्फ़ां थइयां छमा खुमार थए, छलड़ाए ज़ुल्फ़ां थइयां छमा खुमार थए। तमामु बहितरीनु अंदाज़ में ॻायो उस्ताद। उनखां पोइ आहे महफ़िल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन माण, तमामु बहितरीनु अंदाज़ में। ऐं उनखां पोइ आहे हथड़नि ते मेहंदी पेरनि में पायल। ऐं उनखां पोइ वही दकिड़े जो कलाम आहे, तुंहिंजी सिक थी लॻे त अचां थो मां, मूंखे मेहणा न ॾे मजबूर ॾिसी। उनखां पोइ अख़्तियार शाह जो कलाम आहे, असां मिसकीननि फ़क़ीरनि सां एॾी नाराज़गी छो आहे ओ सोना साईं। ऐं एल्बम कंप्लीट थी चुको दोस्तों। ही एल्बम कीअं आहे इन दौर में अव्हां कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा।